न हूंदा आहिनि जंहिंजे लाइ FIR जी ज़रूरत न हूंदी आहे कि रिश्वनाती गार्ड गुम थी वियो, कंहिंखे नौकिरी थी मिले सर्टिफिकेट वठिणो अथसि, कंहिंखे जेको आहे सो नौकर रखिणो आहे त चेक कराइणो अथसि, नौकर जो मूंखे चेक करे ॿुधाए त बैकग्राउंड कीअं आहे, कंहिंखे का जाइ किराए ते ॾियणी आहे हुनजे बारे में पुलिस खे इतलाह ॾियणी आहे नए कानून जे हिसाब सां। इहे अहिड़ियूं शयूं आहिनि, अहिड़ियूं काफ़ी शयूं थियनि, गुमशुदगी की थिए थी, को सामान गुम थी वियो, को ॿार गुम थी वियो, जंहिंमें तव्हां FIR न कराईंदा आहियो। हिन सेंटर जो मक़सदु इहो आहे त अहिड़ा माण्हू जिनखे ज़रूरत न आहे FIR कराइण जी, उहे हिते अचनि, हितां उन्हनि जो मसइलो हल थिए, हितां ई वापसि हलिया वञनि। हिकिड़ो सुठो माहौल एयर कंडीशन जंहिंमें पढ़ियल लिखियल असांजा पुलिस वारा ऐं पुलिस वारी मौजूदु हूंदियूं। इहो बि तव्हांखे ख़बर आहे त तक़रीबन 18 खां 20 हज़ार भर्तियूं थियूं आहिनि पूरे सिंध में मेरिट ते, जंहिंमें तमामु सुठा तालीम याफ़्ता छोकिरा ऐं छोकिरियूं उहे असांजे डिपार्टमेंट में शामिलु थी विया आहिनि। अनकरे उहे पंहिंजी ट्रेनिंग्स कंप्लीट करे पंहिंजे ज़िलनि में रिपोर्ट कंदा। असांजी कोशिशि इहा हूंदी त असां उन्हनि मां सुठियूं छोकिरियूं सुठा छोकिरा पढ़ियल लिखियल सिलेक्ट करे हिननि सेंटर्स ते विहारियूं, जेके अख़लाक बाअख़लाक बि हुजनि, जेके मेरिट ते बि आया आहिनि। ऐं यकीनन इहो वसूख़ सां चवां थो त इहो पुलिस जो फेस चेंज करण में हिकिड़ी वॾी असांजी एफर्ट आहे, जेका आउं यकीनन सम्झां थो त अलाह असांखे कामयाबु कयो आहे। हुन में सिर्फ़ु हैदराबाद डिवीजन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा हिन वक़्तु 50 थाणनि ते अहिड़ा रिपोर्टिंग रूम तयारु थी विया आहिनि, जंहिंजा IG साहिब जिन बि इफ़्तिताह कनि पिया, कुझु मां बि इफ़्तिताह कयां पियो, कुझु ज़िले जा SSP बि कंदा। त पहिरें फेज़ में 50 उहे थाणा जिन में वधि खां वधि पब्लिक जो अचणु वञणु आहे, जिते वधि खां वधि माण्हुनि जो एंट्रीज़ थियनि थियूं, कोई नंढा वॾा इशूज़ थियनि था, जेके शहरनि जा थाणा आहिनि, ॻोठनि जा थाणा आहिनि, उन्हनि सभिनी में अहिड़ा सेंटर्स तयारु थी विया आहिनि। ऐं यकीनन नेक्स्ट फेज़ में जेके बाक़ी थाणा बचनि था उन्हनि ते बि जेको आहे सो अहिड़ा रिपोर्टिंग सेंटर्स ठहंदा। मां ॻाल्हि खे मुख़्तसिर कंदुसि, तव्हां सभिनी दोस्तनि खे थोराईंदो आहियां, तव्हां टाइम कढी हिते आयो ऐं असांजी नंढड़ी महफ़िल में शरीक थियो। थैंक यू वेरी मच। Thank you very much, very dearest DIG Khadim Hussain bin Saad. Thank you very much. And साहब आप भी सही चयो ऐं तन अल मोढो साहिब भी कि यस पंहिंजनि गीतनि में ज़िंदा रहंदासीं, पंहिंजनि गीतनि में ज़िंदा रहंदासीं।